मुझे जब कोई कौन तो भाई केड़ी वे पीना बा इन्ने के छाती जी ए ओ आदा हेरे सोलो थी वो सोलो क्या अदे के किरोना थी वई थई ए खंडान न तो दे छात्यो बाबा मां अस्पताल जो तो कोरोना जी मुझे आना या अक्रमण दबोई को तो भाई मां तो जीवा ना था रो ना मां तो के कौन तो दिसा मुखे कोन थो सी ना अदा मु बुधो अद किरोना री सुयण दा मानू हलाए दा सदन लगे तो जो को दी तू आई जेरो ले गलन ते जार जना जन हित अते सां वॾी वेधन थी वई हाणे जॾहिं अतो पंहिंजी माई सां गॾिजी वञे किथे शहर ऐं माई मां हथ छॾाइजी वञे कंहिं ॿी माई मथां पइजसि पोइ त वॾी बेइज़ती कंदसि ले गलन ते एड़ो गाड़ी न करे अदा जे कदे न अदो घर अचे त पंहिंजी माई खे चवे त अदी केड़ा हाल थई त पो ले गलन ते यो गालाई तो पंहिंजी माई जा दी चंदस मां पढ़ाई ते कोन चंदो आ हाणे तूं ॿुधाए थो सारो कढ वियसि छो छा अथसि अल्लाह दा जे वैक्सीन आना ही दस अधे जाई हाल अला मां जे वे मुके चलो तो कोई यार को चाटी नो आयो जिया यो कोरोना मां जे उते में जी मुके सुई ना काम हो ना मां ये जीवा मुके खबर ही कोन दी पे तो बूत किते आप नु मारो जी नी खत्म दी अल्लाह दाल तो के मारे का घरली तो के खाने हेर जे बैठा अब देख खबर हिन सां इहा कीअं हालत थी अदा ए कंपाउंडर आ हॉस्पिटल में तारो भायो न इंजेक्शन हणण का पोइ मोला उठ्यो दिया अंधो आ कुछ नजर ही कोन थो अचेस किरोना जी सुई में एॾो असर आ त हाण वारो बंदो ऐं हणण वारो बंदो भाऊ अड़ी भी का गाल काने तव्हां जो बाम तो किस्मा पाया हुआ चश्मे जी गाल आया अच्छे यो देखो अरे हां अदा चलो अचे तो हाँ तू ही के भाऊ हिया हां हिया सब बैठा हो हां हाँ माना त किस्मे जी गाली चश्मे जी गाली सुई जी गाल ना है अदा माफ कर जादा माता है कुछ नो बा माफ कर जादा अदा माफ कर जा बा माता ने बुझो दनो ये अल्लाह ने मांगा माफी तो तू धंधा तो कर तू मारा है